दादी अञा तू मायूस आई भेण हाणे सब मसला हल थी विया न दा अञा को भी मसलो हल ना थियो। सालार खान तमाम डिंगो मानू है, शायद तव्हां अञा उन जी तबियत खां वाकिफ ना आहियो। भेण सालार के मां सुञाणा थो, असां जो सालार सां छा वजे, असां त नादर सां बदल आहियूं। नादर भी तेसी ताईं कुछ नथो करे सके जेसी ताईं सालार पाण राज़ी नथो थे। थींदो भेण, सालार राज़ी थींदो। मूंखे पूरी पक आहे त नादर सालार खे राज़ी करे वठंदो। हू पंहिंजी कोशिश में लॻो पियो आहे। अदा शायद तव्हां ॼाणियो था त जंहिं बि कम में सालार खान जो फ़ाइदो न हूंदो आहे न, उहो उन कम जे लाइ कॾहिं बि राज़ी ना ही थींदो। अलाह कंदो सालार राज़ी थी वेंदो। तू परेशान न थी, बेफिक्र थी रह। अदा मूंखे एतबार नथो थिए, अलाए छो मूंखे कॾहिं कॾहिं ईअं महसूस थो थिए त हाणे हिकु दफ़ो ॿीहर मां रुली वेंदसि। कॾहिं हिकु ॻाल्हि चवां, दुआ घुरंदी कर। दुआ सां भेण हर मसलो हल थी वेंदो आहे। अदा मुंहिंजी क़िस्मत फिटल आहे, मुंहिंजी क़िस्मत में सूर ई सूर लिखियल आहिनि। सूर सहण जे लाइ मां पाण खे तयार करे छॾियो आहे मुंहिंजा भाउ। अजाए हिम्मत न हार, अलाह कंदो तुंहिंजी ज़िंदगी में सुख अची वेंदो। मां पंहिंजी भेण जी जल्द शादी कराईंदुसि। साबी थाम दूं सां बेचारी महरू जी जिंदगी के वॾो ख़तरो आहे, वॾो। अॼु न त सुभाणे बेचारी मारिजी वेंदी। हाँ पो अबा कुछ हथ कोन ईंदो, हथ पियो माटंदे बस। अबा पुछ तो वई आहियां, ॾिसां खणी त कमरे में बानो जे हथ में पिस्तौल, महरू खे पई मारे। वो खणी देर कान कई, खणी धिको ॾिनमांसि। गोली आहे न, उहा बि छुटी वई, वञी भित में लॻी। बानो जी वञी महरू खे लॻे हा न बा, अॼु बेचारी महरू जो वजूद मिट्टी में हुजे हा, कान बचे हा, कान बचे हा। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।